सांगड़ मां के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िला पुलिस सांगड़ जे फ़ौत थियल मुलाज़िमनि जे ॿारनि खे मुकमल क़ानूनी ऐं खाते जी कार्रवाई मुकमल करण बैदि फ़ौती कोटा तहत कांस्टेबल तौर भर्ती करण जा हुकुम जारी कया विया। SSP सांगड़ एजाज़ अहमद शेख पंहिंजे ऑफिस में फ़ौत थियल अहलकारनि जे ॿारनि में नौकरियुनि जा आर्डर विरहाया। हुन मौक़े ते ॻाल्हाईंदे हुन चयो त फ़ौत थियल अहलकार पुलिस खाते में सालनि ताईं अवाम जी जान ऐं माल जे तहफ़्फ़ुज़ लाइ ख़िदमतूं सरअंजाम ॾिनी। अहलकारनि जे फ़ौत थियण खां पोइ IG सिंध संदनि ख़ानदान जी भलाई लाइ केतिरा ई क़दम खयां आहिनि। हुन सिलसिले में सांगड़ ज़िले जे 20 फ़ौत थियल अहलकारनि जे ॿारनि खे मुकमल शफ़ाफ़ क़ानूनी ऐं डिपार्टमेंटल अमल जे मुकमल थियण खां पोइ सिंध पुलिस में भर्ती कयो वियो आहे। हिननि ॿारनि में आर्डर विरहाइणु हिकु एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। हुन भर्ती थींदड़ नौजवाननि खे हिदायत कई त उहे पंहिंजा फ़र्ज़ पूरी ईमानदारी, फ़र्ज़ शनासी ऐं महिनत सां सरअंजाम ॾियनि। हुन मौक़े ते DSP प्रोसिक्यूशन ज़करिया कोरेजो ऐं शीट क्लार्क मलक कमर पिणु मौजूदु आहे।